मटियारी में नेशनल हाईवे ते क़ाइम कॉटन फैक्ट्री में पोरियत मज़दूर करंट लगण सबब फौत थी वियो। पोरियत जी सुञाणप अर्जुन बागड़ी जे नाले सां थी। फैक्ट्री अमले पारां फौती जे लाश खे अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाईनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ठठो जे सिविल अस्पताल मकली में मुक़रर सिक्योरिटी गार्ड मोटरसाइकिल चोरी कंदड़ हिकु चोर खे सोघो करे वरितो। सिक्योरिटी गार्ड्स पारां चोर खे पुलिस हवाले कयो वियो, जंहिंजी सुञाणप नवाज़ मल्ला जे नाले सां थी। पुलिस खेसि लाकअप करे चोरीअ जी जांच शुरू करे छॾी। दौड़ में जसकम बशीर खान पारां शहीद बशीर खान कुरैशी जी 66वीं सालगिरह जो केक तालके सदर ताहिर ज़रदारी जी रिहाइशगाह ते काटियो वियो। सालगिरह तक़रीब दौरान जनरल सेक्रेटरी फेरोज़ लगारी, सईद अहमद ख़ासकेली समेत कारकुननि पारां वॾे अंग में शिरकत कई वई। खानपुर महर खां घोटकी वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैगन कल्टी थी पई। हादसे सबब 3 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया, जिनकी सुञाणप हाजी भील अली गौर लाशारी महरम अंसारी जे नालनि सां थी। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ खानपुर महर अस्पताल मुंतकिल कयो वियो। गंबट में अमानत जा पैसा चोरी कंदड़ भाणेजी ऐं भाणेज ख़िलाफ़ खेड़ा वासण मसमात हाकिमज़ादी पंहिंजे मुड़ुस ऐं नियाणियुनि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात हाकिमज़ादी चयो त असां ग़रीब आहियूं। भेण जे घर 5 लख रुपया अमानत तौरु रखाया हुआ, पर 4 ॾींहं अॻु भाणेज हालार ऐं संदसि भेण घर मां पैसा खणी फ़रार थी विया आहिनि। वाक़िए ख़िलाफ़ खेड़ा थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस ॾुआरियुनि बदिरां संदसि पीउ खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंखे बासरनि जे चवण ते पुलिस आज़ादु करे छॾियो आहे। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मामले जी जांच करे पैसा वापसि कराए वञनि। मधेजी जे मशवाणी मोहल्ला में मुबैना गोली लॻण सबब नौजवान ज़ख़्मी थी पियो। वारसनि पारां नौजवान खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। नौजवान जी सुञाणप हालार शाह जे नाले सां थी। वारसनि मूजिबि नौजवान घर में पिस्टल रखी रहियो हो त अचानक गोली छुटण सबब नौजवान ज़ख़्मी थी पियो। डॉक्टरनि पारां नौजवान जो तिबी इलाज करे खेसि लाहकाणा अस्पताल रेफर कयो वियो।